मारोड़नि खे सीअ खां बचाइण लाइ झुॻियूं ठाहियूं पिया। सरहदीअ वारनि खे गुज़ारिश था करियूं त गुलशन सैयद टेंट सिटीअ में रहंदड़ मजबूर भाइरनि जा ॿांह ॿेली थियनि। गुलशन सैयद टेंट सिटी जे सरबराह सैयद अहमद अली शाह, अब्दुल हमीद छछर, अतीक रहमान सूमरो ओलह प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त बरसाति ऐं ॿोॾ जे मुतासिरीन खे 700 झूपड़ा ठाराए ॾेई रहिया आहियूं। असां पंहिंजी मदद पाण पंहिंजनि मिसकीन बेयारो मददगार माण्हुनि जी मालिकी करे रहिया आहियूं। सरहदीअ वारनि भाइरनि खे गुज़ारिश था करियूं त नमाज, रोज़ा, ज़कात पिणु चङा कम, पर कंहिं मजबूर, लाचार, मिसकीन, यतीम, बेवा ऐं बुखे पेट समेत बीमार माण्हुनि जी मदद करणु अफ़ज़लीन इबादत आहे ऐं वॾो सवाब जो कमु आहे। असां जंहिंजी इबादत करियूं था या जंहिं रब खे सजदो करियूं था त उन रब जो बि फ़रमान आहे त इंसान जी ख़िदमत कयो, कंहिं ग़रीब मिसकीन माण्हूअ जे कमु अचो। असां ही पंहिंजी मदद पाण कमु करे रहिया आहियूं। सैयद अहमद अली शाह काज़मी जो वधीक चवणु हुयो त असां वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, सैयद नासिर हुसैन शाह समेत बिलावल भुट्टो ज़रदारी खे गुज़ारिश था करियूं त हिते ॿोॾ मुतासिर मारोड़नि जी मालिकी कयो ऐं हिते उन्हनि खे राहत सां गॾु रोज़गार ॾिनो वञे। ज़ाकिर कांदड़ो कारतूस सिंधी हमीद जोयो जो चवणु हुयो त असां हिते रहंदड़ मारोड़नि जे लाइ फ्री मेडिकल कैंप लॻाए रहिया आहियूं ऐं असांजी कोशिशि आहे त पंहिंजनि मारोड़नि खे हर सहूलियत ॾियूं। हिन ॾुखे वक़्त में असां पंहिंजे मारोड़नि सां गॾु आहियूं।